सोबोदेरो सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमन। सोबोदेरो लॻ ॻोठ की चारजा लॉयर जे रहाकू मंजूर हुसैन मंगरेजो ऐं संदन पुट जूं औरतूं साण करे पंहिंजे खाते जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सोबोदेरो थाणे जे अॻियां सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते साथ अली ऐं औरतुनि साफ़िन अॻियां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त पाड़े जा सूमरा बिरादरी जा माण्हू जंहिंमें अनवर सूमरो, अली नवाज़ सूमरो, बख़्श अली ऐं बरकत सूमरो ऐं ॿिया असांजी ज़मीन ते नाहक कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं रोज़ानो असांजी औरतुनि, मर्दनि, ॿारनि ऐं बचनि खे ज़मीन ते नथा अचनि ॾियनि। असांजा माण्हू अगरि ज़मीन ते वञनि था त कब्ज़ा माफ़िया मथनि हमलो कनि था, जंहिंमें काफ़ी दफ़ा असांजे मर्दनि ऐं औरतुनि खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। जॾहिं त असांजी उन ज़मीन जो केस सिविल कोर्ट में हलंदड़ आहे, जंहिं जवाबती आर्डर पिणु मौजूदु आहे। पुलिस बि उन्हनि जे दर आहे। मुतासिरीन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे अपील कई त खुदारा जल्द नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो।